अॻिते वधंदे आवाज़ सां अहम ख़बर शेयर कंदासीं दोदापुर मां, जिते ओढा ऐं जखराणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जो जरगो अॼु लाड़काणे में मीर मंज़ूर पंवर ऐं घोष बख़्श महर जी सरपंच में थी रहियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। दोदापुर भरिसां ओढा ऐं जखराणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जो जरगो अॼु लाड़काणे में मीर मंज़ूर पंवर ऐं घोष बख़्श महर जे सरपंच में थी रहियो आहे। 2 साल अॻु क्रिकेट जी रांदि तां शुरू थियल तकरार तां ॿिन्ही धुरियुनि जा 11 ॼणा क़तलु थी चुका आहिनि। अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया। दोदापुर भरिसां ओढा ऐं जखराणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जो जरगो अॼु लाड़काणे में मीर मंज़ूर पंवर ऐं घोष बख़्श महर जी सरपंची में थी रहियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे दोदापुर मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर बशीर कटोवर। जी बशीर, छा अपडेट्स आहिनि अवां वटि, आगाह कजो। जी बशीर, छा अपडेट्स आहिनि अवां वटि, आगाह कजो। जी सर, जेको आहे दोदापुर दाऊजानपुर वेझो 2 साल अॻु ताजोदर थाणे जे हद ॻोठ अज़ीज़ला जखराणी ऐं ॻोठ शेरखान ओढो में क्रिकेट जी रांदि तां शुरू थियल 11 कीमती इंसानी जानियूं जेको आहे ज़ाया कंदड़ ओढा जखराणी तकरार जो निबेरो अॼु सरदार मंज़ूर पंवर ऐं सरदार घोष बख़्श महर जे सरपंच सर्किट हाउस लाड़काणे में जेको आहे थी रहियो आहे। खूनी तकरार रत जी रांदि में हिन वक़्त ताईं ॿिन्ही धुरियुनि जा 11 माण्हू क़तल थी चुका आहिनि, जॾहिं त 20 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी चुका आहिनि। ज़ख़्मियुनि में औरतूं ऐं ॿार बि पिणु शामिल आहिनि। ताजोदर थाणे जे हद ॻोठ अज़ीज़ला जखराणी ऐं शेरखान ओढो जे सिकंदर जखराणी ऐं लाल बख़्श ओढो जे धुरियुनि में 2 साल अॻु क्रिकेट रांदि जी मामूली ॻाल्हि तां जेको आहे जहिड़ो शुरू थियो, उन बाद जेको आहे तकरार वधीक कर खयो, जंहिंमें हिन वक़्त ताईं ओढा बिरादरी जा 7 ॼणा जेको आहे क़तल थी चुका आहिनि, जॾहिं त 15 खां वधीक ज़ख़्मी थिया आहिनि, जॾहिं त जखराणी बिरादरी जा 4 ॼणा क़तल, जॾहिं त 3 ज़ख़्मी थिया आहिनि। जहिड़े में ओढा दुर जा ज़मीर उर्फ़ हाजन ओढो, सोबदार ओढो, अली हैदर उर्फ़ पठान ओढो, जी बशीर, सजावल ओढो, नादर ओढो, हमादुल्ला ओढो, नवीद ओढो क़तल थिया, जॾहिं त हिकु नींगिरी सना ओढो। ठीकु आहे बशीर, वॾी महिरबानी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।